बहारों फूल बरसाओ, मेरा महबूब आया है, मेरा महबूब आया है। सुबह सुबह जो कहिड़ा वेठा गाना गायो? अरे सुहिणी, इहो गानो मां तुंहिंजे लाइ पियो गायां। इहा उमिरि आहे तव्हांजे गाना ॻाइण जी? अरे ॿुध त, मां हिकु सुपिनो ॾिठो। कहिड़ो सुपिनो? मां ॾिसां पियो त मां ते गोद में लेटियो पियो आहियां। अच्छा। ऐं ईअं पियो लॻे ॼण विष्णु भॻवान शेषनाग में लेटियो पियो आहे। उथो हाणे उथो, छा मां तव्हांजे लाइ नांग आहियां? ऐं मुंहिंजी राणी, मां त सपनो पियो ॿुधायां, नाराज़ छो पई थी? कुछ त शर्म कयो, हिन उमिरि में मज़ाक सूझी अथव? कुछ त घर गृहस्थीअ लाइ बि सोचो। मुंहिंजी सदोरी, तूं आहे न मुंहिंजो घर संभालण वारी। चल न सरकार, का मोगल ॾियनि, सॼो ॾींहुं वेठा मथो खाइनि। हाँ वठो, खीर पियो। हाँ? वो तू चांहि पियारनी आहीं, अॼु खीर? अॼु नाग पंचमी आहे न। हाँ? मां नांग आहियां। तव्हां मज़ाक करे सघो था, मां नथी करे सघां। अच्छा हेॾा ॿुधो त, घर में राशन बि घुराइणो आहे। तर्स, पगार अचण ॾे। गैस वारे खे बि नंबर ॾियणो आहे। पोइ ॾेई छॾ न नंबर। तव्हांजी पगार कॾहिं ईंदी? पगार त परीहं ईंदी, पर परीहं त आर्तवार आहे, माना पगार सूमर ॾींहुं ईंदी। पोइ इहे 3 ॾींहं कीअं गुज़रंदा? खीर वारो बि बिल वेठो घुरे। अचे त चएसि मंगल ॾींहुं पैसा वठी वञे, तो वटि कुझु त बचियल हूंदा। पप्पा, मूंखे 500 रुपया खपनि। छो पुट, छा कंदे 500 रुपया? मुंहिंजे कॉलेज में फंक्शन आहे, उते भरणा आहिनि। पुट, अॼु त पैसा कान्हनि, मंगल ॾींहुं पैसा वठिजे। पप्पा, अॼु अगरि पैसा न भरिया त मुंहिंजी कॉलेज में बेइज्जती थी वेंदी। मूंखे पैसा खपनि। पुट, रड़ न कर, तुंहिंजे करे मां भिख कोन घुरंदुसि। तव्हां कुझु बि कयो, मूंखे पैसा खपनि। आस्ते ॻाल्हाए, पीउ सां हीअं ॻाल्हाइबो आहे? ॾिस, अॼुकल्ह नालायक औलाद कीअं पीउ सां बहस थी करे। शायदि माण्हू सच ई चवंदा आहिनि, जहिड़ा कांग तहिड़ा ई बचा। तौबा। हेठि थी, इन करे असां पाले वॾो कजे त तूं असांखे नालायक चओ? तव्हां सां त ॻाल्हाइण ई अजायो आहे। ॾिठे, पुट ने छा ॻाल्हायो? इन में ॿारनि जो बि ॾोह कोन्हे, छा कजे? छो पुट, तूं कॉलेज न वियो आहीं? छा वञी कयां मम्मी, मूंखे ढंग जा कपिड़ा ई कान्हनि। तूं कॉलेज में पढ़ण वेंदो आहीं कि न पंहिंजा कपिड़ा ॾेखारण? कॉलेज में कपिड़नि जी न, पर पढ़ाईअ में रुचि रखणु ज़रूरी आहे। मम्मी, मुंहिंजा सभु दोस्त सुठा ऐं ऊचा कपिड़ा पाईंदा आहिनि ऐं मां उहे ई झूना पुराना कपिड़ा पाया थो वञा। ॾिस पुट, महांगाई केॾी वधी वई आहे। माण्हू रोटी खाइनि कि न पंहिंजा शौक़ पूरा कनि। छा कयां मम्मी, मुंहिंजो पढ़ाई में मन ई नथो लॻे। ॾिस, जे तूं पढ़ंदे त ऊची पदवीअ खे पाईंदे न, समझे? ठीकु आहे मम्मी। हाणे तूं कॉलेज लाइ तैयार थी, मां तुंहिंजे लाइ नाश्तो खणी थी अचे। ठीकु आहे मम्मी। पप्पा, आसीस कयो। पुट, माउ पीउ जी आसीस ॿारनि मां त हमेशह हूंदी आहे, पर इहो त ॿुधाए, तूं दुकान छो हली आहे? पप्पा, हिकु पार्टी अची वई, जंहिंजो ॾाढो सुठो ऑर्डर आहे। उनजे कम जे लाइ कारखाने थो वञा। ठीकु आहे पुट, पर मानी खाईंदो वञिजे। पप्पा, मूंखे अॼु बि उहे ॾींहं यादि आहिनि जॾहिं असां ग़रीब हुआसीं। मां तव्हांखे जाम घटि वधि ॻाल्हायो, मूंखां उहे ॾींहं न विसरिया आहिनि। छा तव्हां मूंखे माफ़ु कंदा? पुट, माउ पीउ त औलाद जूं के बि ॻाल्हियूं दिलि में कोन कंदा आहिनि ऐं हमेशह ॿारनि खे माफ़ु कंदा आहिनि। हाणे सही मायने में असांजी औलाद सुठे रस्ते ते पहुती आहे। सभु साईंअ जी महिर आहे। ॾिस, के अहिड़ा माउ पीउ बि आहिनि जिन जी औलाद नालायक आहे, उनजी कहिड़ी हालत आहे। पर के अहिड़ा त माइट आहिनि जेके पंहिंजो पेट कटे औलाद खे पढ़ाइनि था, पर बुरी संगत जे करे औलाद बिगड़जो वञे। वरी के अहिड़ा ॿार
जेके पंहिंजे माउ पीउ खे संभालण जे बदिरां बुढ़ा आश्रम में छॾे था अचनि। ॾिस, इन मामले में असां ॾाढा नसीबवार आहियूं जो असांजी औलाद लाइक़ु आहे। सभु गुरूअ जी कृपा आहे। बीना, हाणे त असां ॿई ॿार लाइक़ु लॻी विया आहिनि, छो न ॿिन्ही शादी कराए छॾियूं? सोचियो त सुठो वेठा, पर ॿिन्ही लाइ छोकिरियूं त सुठियूं मिलणु खपनि न। ॾिसां थो, ॻोल्हियां थो कोई माइटनि वारो। पापा, मम्मी, हैप्पी मैरिज एनिवर्सरी। ख़ुशि रहो पुट। मम्मी, थैंक यू थैंक यू थैंक यू। पापा, ख़ुशि रहो पुट। ही ॾिसो, असांजे लाइ ॿार सुखरियूं वठी आया आहिनि। सुखड़ी त वठी आया आहिनि, उहो ठीकु आहे, पर हिन लाइ बि त सुखड़ी वठणी पवंदी। कहिड़ी सुखरी जून? हाणे जो ॻाल्हि कई में, हिन लाइ छोकिरी ॻोल्हणी आहे, हिननि जी शादी कराइणी आहे। हा पप्पा, पहिरियों असां तव्हांखे सुख ॾियूं, पोइ ई असां शादी कंदासीं। पुट, औलाद जे सुख में ई माउ पीउ जो सुख आहे। पापा, मम्मी, अॼु तव्हांजी मैरिज एनिवर्सरी आहे। मां पंहिंजे फैक्ट्रीअ जे सभिनी वर्करनि खे छुटी ॾिनी आहे। छो न असां हाणे तव्हांजी मैरिज एनिवर्सरी होटल में मनायूं? पप्पा, मम्मी, मां बि ख़ासि तव्हांजे वेडिंग एनिवर्सरी करे छुटी वरिती आहे। छो न असां अॼु होटल में हली सेलिब्रेट कयूं? पुट, जीअं तव्हांखे वणे तीअं कयो। कहिड़ो हाल आहे आंटी? ठीकु आहे पुट, घणनि ॾींहंनि खां पोइ आयो आहीं? हा, धंधे मां टाइम ई न मिलियो आहे। अच्छा, छा कंदो आहीं अॼुकल्ह? उहो ई कपिड़े जे होलसेल जो कमु। सुठी ॻाल्हि आहे। ॿियो भरत किथे आहे? भारत बि पंहिंजे कमनि में बिज़ी लॻो पियो आहे। ॿियो कहिड़ो हाल आहे मनीष पुट? सभु ठीकु आहे। ॿियो ॿुधाए, ॿिया माउ पीउ कीअं आहिनि? घणनि सालनि खां पोइ नज़र आयो आहीं? हा, सभु ठीकु आहिनि। ॿियो ॿुधाए, शादी वादी कए? हा, कई न, हिकु ॿार बि आहे। ॿियो तव्हां भरत लाइ काई छोकिरी ॻोल्हेव? अथई कोई माइटनि वारो नज़र में? हा, आहे न, जंहिं मुंहिंजी माइटी हलाई, हुनजो नालो चुनीलाल आहे। जंहिं मूंखे गुॾी वठी ॾिनई, उन गुॾीअ मूंखे गुॾी ॾिनई। ठीकु आहे, पोइ असांजी एड्रेस ॾेसि। जी जी, मां अॼु ई थो ॾियांसि। चङो आंटी, अंकल, मां हलांव थो। बेना, ॾिसो त दर ते केरु आहे? जय झूलेलाल साईं, जय झूलेलाल। जय झूलेलाल, जय झूलेलाल। तव्हां केरु साईं? मां साईं चुनीलाल साईं, चुनीलाल मिटन माइटन वारो। अच्छा, ख़बर मिली तव्हांजे घर ॿ छोकिरा वेठा आहिनि, भारत ऐं जैकी। हा हा। सो मां हिते हली आयुमि तव्हांजे घर। अच्छा अच्छा, त तव्हांखे मनीष मोकिलियो? हा साईं, मनीष है। अच्छा अच्छा, ठीकु आहे ठीकु आहे। अरे बीना, जी। चांहि ऐं बिस्कुट जो बंदोबस्त कर, चुनीलाल माइटनि वारो आयो आहे। हा हा, कयां थी। अचो साईं, अचो अचो अचो। वियो साईं, वियो वियो। साईं मनीष, गुड़िया जो घोट, मां कराईमांसि शादी, छोकिरी वठी ॾिनीमांसि छा? असुल गुॾी, जहिड़ो नालो गुॾी, तेरी ॾिसण जी गुॾी, मतिलबु A1 आहे साईं, A1। तॾहिं त पकिड़े करे गुॾीअ जे हथ में ॾिनोमांसि, चयोमांसि सोगो जलेसि, छोकिरो अथई छा सोन, असुल हीरे जी कन अथई, छॾिजांसि न, पकिड़े रखजांसि। झूलेलाल, कंहिंजे बि घर नूंहर मोकिली त गुॾीअ जहिड़ियूं मोकिलिजांइ, ऐं जेको मिटनि माइटनि वारो मोकिली त मूं जहिड़ो मोकिलिजांइ। चुनीलाल, सभु चुनीलाल हुजनि साईं, सभु चुनीलाल हुजनि। पर साईं, मनीष बि त गुॾो लॻंदो आहे। झूलेलाल, सभ जी लज रखजांइ, सभ जी पत रखजांइ, सभ जा कम सवला कजांइ साईं, सभ जा कम सवला कजांइ। पोइ ॾेखारियो का सुठी छोकिरी। डिफिकल्ट आहे साईं, डिफिकल्ट आहे। वरी छा थियो? आहिनि न साईं, सुहिणियूं सुठियूं छोकिरियूं आहिनि। जैकी ऐं भारत खे ऐश्वर्या ऐं करीना खां बि सुठियूं छोकिरियूं वठी ॾिबियूं। तव्हां छो था ख़्यालु कयो, तव्हां छो था चिंता कयो? साईं, खानदान जो बि ख़्यालु रखिजो। डिफिकल्ट आहे साईं, डिफिकल्ट आहे। छो, वरी छा थियो? झूलेलाल चओ साईं विनोद लाल, झूलेलाल चओ। असली खानदानी ऐं नाले वारा माण्हू, तव्हां पाण बि त नाले वारा आहियो। टपोरियुनि खे टपोरी मिलंदा आहिनि साईं, ऐं तव्हां जहिड़नि खानदाननि खे खानदानी। सभु चुनीलाल हुजनि साईं, सभु चुनीलाल हुजनि। पोइ साॻो घड़ी घड़ी डिफिकल्ट आहे साईं, डिफिकल्ट साईं छो पिया चओ? आदत साईं, आदत, इहा चुनीलाल जी आदत आहे। तकिया कलाम, ज़ुबान खे सलाम। मां पियो सम्झां तव्हांजी मिटी माइटी वारी ॻाल्हि। झूलेलाल चओ साईं विनोद लाल, झूलेलाल चओ। झूलेलाल जी महिर हुजे त साईं सभु कमु सवलो आहे, कुझु बि डिफिकल्ट कान्हे, कुझु बि डिफिकल्ट कान्हे। त वठी नालो झूलेलाल जो, ॾेखारियो ॿई छोकिरा।
पर छोकरा ॿई वेहनि कम धंधे ते। ठीकु आहे साईं, पोइ ॿिन्हिनि जा फोटो खणी ईमेल करे मोकिले छॾिजो। ठीकु आहे साईं, ठीकु आहे। नमस्ते दादा। नमस्ते। खणो। खणो साईं, बस 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 खणो साईं, खणो खणो। बस बस। दादा असांजे ॿारनि लाइ सुठियूं सभा जूं सुहिणियूं छोकिरियूं वठी ॾिजो। डिफिकल्ट आहे भेण मुंहिंजी, डिफिकल्ट आहे। मतलब आहिनि न, सुठियूं ऐं सबाजूं छोकिरियूं आहिनि। असुल गुंगी गांइ, खीर जी धोतल। पोइ इहो डिफिकल्ट वर्ड छो पिया चओ? भाऊ चुनी आदत आहे। पप्पा कंपनी मां मूंखे महीनो छुटी आहे। असां हिकु कमु था कयूं, असां चारई वैष्णो देवी था हलूं। पुट जीअं तोखे वणे। ॿियो बिना तुंहिंजो छा वीचार आहे? भले जीअं तव्हांजी मर्ज़ी। हल पोइ कर तयारी। हाणे थी पैकिंग शुरू कयां? हल भारत टिकेटूं था कढायूं। हा ठीकु आहे, हल हल।